शैतान इब्लीस जे वार खां बचो। शैतान इब्लीस जॾहिं कंहिं इंसान ते वार कंदो आहे न त सभ खां पहिरियों त उन इंसान जे मथां पुराणी ॻाल्हियूं मन पेश कंदो आहे। पुराणी ॻाल्हियूं जेके आहिनि जेके तव्हांखे परेशान कनि, अज़ियत वारियूं ॻाल्हियूं जेकियूं तव्हांखे मन अॾो करे ज़ाहिर करे ॾेखारींदो, पोइ तव्हां उन परेशानी में वेही हलंदा वेंदो पोइ तव्हां अलाए अलाए केतिरो ग़लति सोचींदो, नेगेटिव जो सोचींदो। सभ खां पहिरियों त ॾिसो न, शैतान इब्लीस खे पकड़िणो कीअं? जॾहिं तव्हांजे दिमाग़ में बुरा ख़्यालात अचनि, चओ इब्लीस आयो आहे, शैतान आयो आहे। उन वक़्तु पढ़ंदा कि औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ख़ुदा जो कसम तव्हां पाण खे पाण परेशानी ॾींदा आहियो। परेशानी तव्हांखे ज़ाहिर न थींदी हाली फ़िलहाल, मन हे तव्हांखे अंदरो जो अंदरो मन खाईंदी वेंदी। जॾहिं तव्हां 46 47 साल जी उमिरि में ईंदो न, पोइ तव्हांखे इन जो रिज़ल्ट सभु शइ ज़ाहिर थी बीहंदी। सभ खां पहिरियों त परेशानी जेका आहे न इंसान खे कहिड़े मर्ज़ में आणींदी आहे? शुगर जे मरीज़। शुगर खां बाद में डिप्रेशन जो शिकार थी वेंदो आहे, ब्लड प्रेशर जो मरीज़, चिड़चिड़ा पवंदी आहे जिस्म में। साम्हूं वारो भले केतिरो बि ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो न, त बि तोखे चिड़चिड़ा पाईंदी। इहो छा आहे? सभु शैतान इब्लीस जी रांदि आहे। हिनखे जेकॾहिं मारणु चाहियो था न त हिन जी हिकु ई गोली अथव, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। तव्हांखे जेकॾहिं दिमाग़ में बुरा ख़्यालात अचनि, बुरी ॻाल्हियूं अचनि न, त सम्झो त शैतान इब्लीस आयो आहे जेको मुंहिंजे मथां वार थो करे। पढ़ंदा कयो औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वरी ज़्यादा तौर ॾिसो दुकानदारनि जे मथां बि शैतान इब्लीस घणो ईंदो आहे। दुकानदार जेके कारोबार में वेठा हूंदा आहिनि, पोइ इंसान जे रूप में अचे, पोइ जा त ॾिस न अहिड़ियूं उन्हनि खे माना बुरी ॻाल्हियूं दिमाग़ में भरींदो आहे। जेके दुकानदार आहिनि न, दुकान ते वेठा हूंदा आहिनि, मिड़ाई बि कंहिं न कंहिं ॻाल्हि में अज़ियत ऐं परेशानी विझंदा अथनि। वरी को गिराक आयो, उन गिराक में अंदरि दाख़िल थींदा, पोइ उन जा लफ़्ज़ तव्हांखे चीरींदा, फाड़ींदा, अंदरि में मन गुस्सो ॾियाराईंदा। पर उहो इंसान न हूंदो आहे, उन में अंदरि शैतान दाख़िल थींदो आहे, जंहिंजे करे मन शैतान चवंदा त हिते लड़ाई हले। शैतान जो कमु छा आहे? शैतान जो कमु इहो ई आहे त मां अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात खे सुकून खां ॿाहिर कढां, तबाह कयां, बर्बाद कयां। तव्हां सम्झो शैतान इब्लीस खे। शैतान इब्लीस जे विसविसा खां निकिरो। जेके तव्हांजे दिमाग़ में बुरा ख़्यालात अचनि, सम्झो इब्लीस मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, मूंखे कन त मुंहिंजा भरे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो सम्झो था त मूंखे हाणे बुरा ख़्वाब था अचनि या ख़्यालात अचनि, त पढ़ंदा कयो औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ख़ुदा जो कसम हिकिड़े मिंट में तव्हांखे उहो शैतान परे थी। हिकिड़ो मिंट बि वॾो आहे, 30 सेकंड बि वॾा आहिनि। उहो पंहिंजी वार करण जी वॾी कोशिशि कंदो आहे, जिदोजहद कंदो आहे। जहिड़े वक़्तु तव्हांखे बुरा ख़्वाब अचनि, चओ अल्लाह मुंहिंजो वेठो आहे, रब मुंहिंजो वेठो आहे, रब करीम आहे, रब गफ़ूर रहीम आहे। शैतान इब्लीस खां बचो। इहो तव्हांखे अज़ियत ॾींदो, बीमार कंदो, परेशानी ॾींदो। परेशानी खां बाद में छा थींदो? शुगर जो मरीज़। शुगर खां बाद में छा थींदो? डिप्रेशन जो शिकार। डिप्रेशन खां बाद में छा थींदो? ब्लड प्रेशर। बेगुनाह बि चिड़चिड़ा पवंदी, अॻिलो केतिरो बि तोसां प्यार सां ॻाल्हाईंदो न, त बि तोखे चिड़चिड़ा पवंदी, माना जिस्म में चिड़चिड़ा पवंदी। इहो पंहिंजे पाण खे छा थो करे? अंदरों खाए थो। जॾहिं तव्हांखे गुस्सो ऐं चिड़चिड़ा पहुचे न, सम्झो त इहो अंदर जो नुक़सान थो करे पंहिंजे अंदरों। इहा हिन वक़्तु ख़बर न पवंदी, जॾहिं न 45 46 साल जी उमिरि में आहे, पोइ तोखे हर शइ जी ख़बर पवंदी। हर शइ जी ख़बर पवंदी। ख़ुदा जो कसम 5 किलो 6 किलो बि सामान न खणी सघंदो तव्हां। घर जो सौदो सामान जेको हूंदो न, 6 किलो 7 किलो बि तव्हां न खणी सघंदो। इहे सभु तव्हांखे अंदरों जो अंदरों तव्हांखे खाईंदो थो वञे। शैतान इब्लीस खां बचो।